खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशरो फ़रोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोई रहीमियार खान खां सेवण मेले ते वञी रही हुई, जंहिंखे गंडियारो टोल प्लाज़ा ते आरटी सेक्रेटरी ज़मीर हुसैन बिरोई रोके माण्हू लाइ सॼो ॾींहुं बहाना कंदो रहियो। कागज़ सही न आहिनि, 10,000 रिश्वत वठी असांखे 15 कलाकनि खां पोइ गाॾी ॾिनी। ड्राइवरनि पाकिस्तान प्रेस क्लबनि अॻियां अची अली हैदर चांडियो, नसीर हुसैन सोलंकी, ज़ीशान अली ऐं अली गुल जी अॻुवाणी में एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सॼे सिंध में हलूं था, पर असांखे किथे बि नथो रोकियो वञे। असांजी पंहिंजे शहर जो आरटी सेक्रेटरी ज़मीर बिरोई कागज़ जा बहाना करे असां जूं हुन गाॾियूं सॼो ॾींहुं बीहारे छॾे थो, असांखे धमकियूं ॾिए थो, 10 खां 15,000 रिश्वत वठी पोइ असांखे गाॾियूं ॾिए थो। असां सिंध हुकूमत एनडीसी नौशरो फ़रोज़ ऐं वस वारनि खे अपील था करियूं त हिन रिश्वतखोर आरटीसी सेक्रेटरी ज़मीर बिरोई खे हटायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। ज़मीर हुसैन असांखे बिरोई न खपे। अब सुबुह ये गाड़ी बंद कई आहे, सही आहे न। उन खां बाद में असांजा बचड़ा भी गॾु हुया, उहे बि माना लहराया अथई गाॾी मां। गाॾी डीसीओ हाउस में बंदि कराई अथई, हीअ रूट परमिट ठहिराई आहे, उनजे बावजूद बि न पियो वञे। उन खां बाद में पैसा वठी पोइ छॾियो अथई। ॿुधो न, हीअ असांजे नौशहरे जो हाल आहे। ऐं जंहिं तंहिं महिल इहा ई ॻाल्हि आहे त बाबा असांजा SP साहिबु मंत्री थो वठे सिंगार हुसैन मलिक साहिबु, इन जे लाइ असां सख़्तु मुदामत था कयूं त हिन ऑफिसर मां असांजी जिंद छॾाई। इहे परमिट ठाराइजो अथई 18 ऐं पोइ बि 5,000 वठी पोइ छॾियो अथई। हाणे अहिड़ी नाइंसाफ़ी, अहिड़ो ज़ुल्म, सुबुह खां वठी असांजा बचड़ा गॾु में हिनखे को राम न आयो। हिनमहिल ताईं बीहारे हिनमहिल छॾियो अथई। उनजे लाइ असां SSP साहिब खे सभिनी ऑफिसरनि खे अर्ज़ु था कयूं त हिन नाआयल मां जिंद छॾायो, अहिड़े ज़ालिम ऑफिसर मां असांजी जिंद छॾायो, जेको कंहिं माण्हूअ खे नथो छॾे। टोल प्लाज़ा ते हर गाॾी खां 2,000 5,000 वठण खां सवाइ का गाॾी नथी वञे कलंदर वारी। असांजो इहो ई आहे।